रियासती ॻोठ खाई कासिम जे मेन सिंधी प्राइमरी स्कूल जे उस्तादनि ॻोठाणनि ऐं शागिर्दनि जो उस्ताद अब्दुल जब्बार राजपूत ख़िलाफ़ सोशल मीडिया ते मन घड़त ख़बरूं हलण ऐं संदसि किरदार कशी कंदड़नि ख़िलाफ़ हेड मास्टर ग़ुलाम मुस्तफ़ा मेमण, उस्ताद ग़ुलाम अकबर लंजार, अब्दुल जब्बार राजपूत, इरशाद लंजार ॻोठाणनि मोहम्मद वाद सोलंगी, सैयद एजाज़ अली शाह, सैयद मक़बूल शाह, शागिर्दनि इरफान लंजार, आतिफ़ मजीदानो ऐं ॿियनि सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे ॿुधायो त हिकु पाण खे सोशल मीडिया जो सहाफ़ी सॾाईंदड़ राजा हुसैन सोलंगी ऐं नाज़िम कल्होड़े स्कूल जी बिल्डिंग जी वीडियो भरे उस्ताद अब्दुल जब्बार राजपूत ख़िलाफ़ सोशल मीडिया ऐं डमी चैनल ते मन घड़त ख़बरूं हलाए हिकु सुठी ऐं बहितरीन उस्ताद जी किरदारकशी कई आहे। हुननि वधीक ॿुधायो त ॻोठ जे प्राइमरी स्कूल में सभु उस्ताद टाइम ते पहुची पंहिंजी ज़िम्मेवारी सां ड्यूटी कनि था ऐं स्कूली शागिर्दनि पिणु पाबंदीअ सां स्कूल अचनि था, जो त कुझु ब्लैकमेल अची हिकु उस्ताद खे टारगेट करे ब्लैकमेल कयो थो वञे। हुननि वज़ीर आला सिंध, सेक्रेटरी तालीम, IG सिंध, चीफ जस्टिस ऑफ सिंध, सेशन जज नौशर फ़िरोज़, SSP नौशर फ़िरोज़ खां मुतालबो कंदे घुर कई त अहिड़नि डमी ऐं हथ ठोकियनि ख़िलाफ़ क़ानूनी मुताबिक़ कार्रवाई करे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।